अॼु जो ही असांजो एहतजाज महांगाई जे ख़िलाफ़ु आहे, अटे जे वधंदड़ अघनि जे ख़िलाफ़ु आहे। असां मुसलसल ॾिसूं पता त हिन असांजे इलाइक़े जे अंदरि बोर्ड जी सूरत हाल खां तव्हां साफ़ भैरव चङी तरह वाक़ुफ़ु हो। तव्हां बि हिन बोर्ड में जेको तव्हां पंहिंजो किरदारु उन ते बि असां तव्हांखे जश पेश कयूं था तीअं तव्हां हुकूमत जी रिट नज़र न आई, पर हितां जे सियासी समाज जी दोस्त शहर आहिनि जेको तव्हां साथ ॾिनो। उन खां पोइ बि हुकूमत असांजे इलाइक़े जे मुकमल नज़र अंदाज़ पई करे। हिकु त घर बोर्ड तबाह करे छॾिया, हुननि जा फसल तबाह करे छॾिया, हुननि जा माल मवेशी ख़तमु थी विया। ॿी तरफ़ ग़रीब माना पंहिंजा कख भराए सिर बचाए घरनि मां निकिता। ॿी तरफ़ हिन महांगाई जे एटम बम माण्हुनि खां ॿिनि वक़्तनि जे गिराए खसे चुका आहिनि। हीअ हुकुमरान एॾा बेहस ऐं बेशरम आहिनि जो चवनि था त असां माना अटे जा स्टॉल हणाया आहिनि 65 रुपया किलो। हिकु भान शहर जे अंदरि हिकु अहिड़ो स्टॉल ॾेखारियो, CM सिंध अची ॾेखारे त मूं हिते 65 रुपया किलो हले पतो। तव्हां शहर जा साफ़ी इन जा शाहिद आहियो, कंहिं बि हिकु दुकानदार या कंहिं हिकु बि माण्हूअ खां 65 रुपया किलो तव्हांखे मिलियो आहे? इहा सभिनी माण्हुनि खे ख़बर आहे त 65 रुपया किलो किथे बि कोन मिले। इन जे लाइ असां वक़्त जे हुकुमराननि खे इहो चऊं था त बाबा ग़रीबनि खे जीअण जो हक़ ॾियो, अटो सस्तो कयो, खंडु दालनि जा अघ घटि कयो। ॿी सूरत में हीउ जेको माण्हुनि जो अवामी समुंड उथंदो उन में तव्हांजा महल ऐं हुकूमतूं न बचंदियूं। हाणे अवाम बेज़ार थी चुको आहे, हाणे अवाम खां उहो हौसलो न रहियो आहे, उहा बर्दाश्त न रही आहे। इन जे लाइ असां तव्हांखे इल्तिजा था कयूं अटे जा रेट घटाए ग़रीबनि खे जीअण जो हक़ ॾिनो वञे। ऐं ॿी सूरत में हीउ असांजो एहतजाज सॼी सिंध जे अंदरि फैलायो वेंदो।